अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां दोस्तो हीअ ॿ किताब आहिनि, ॿई फ़लसफ़े नफ़सियात जे हवाले खां किताब आहिनि, ॿई तर्जुमा आहिनि, ॿई ओरिजिनल न आहिनि, पर ॿई सिंधीअ में उर्दू मां तर्जुमो कया विया आहिनि या अंग्रेज़ी मां। पर हिकिड़े हिन जी ख़बर आहे त उर्दू मां तर्जुमो कयो आहे, बाक़ी हिन जी ख़बर न आहे त ग़ुलाम अली चन्ना अंग्रेज़ी मां कयो आहे या हिन मां उर्दू मां। अॻिते हली ख़बर पवंदी, पाण पकिते तारीफ़ कंदासीं। ॿई घणे वक़्त खां पोइ मुख़्तलिफ़ नावल, रोमांस, तारीख़ ते, सियासत ते किताबूं तबसरो। हीअ नफ़सियात ऐं फ़लसफ़े जे हवाले खां, नफ़सियात जे हवाले खां बटन रसल वॾो नालो, डॉक्टर तैमूर रहमान लेफ्ट जो माण्हू, लाहौर जो सुठो इंसानु, सुठो लिखंदड़। इन जा यूट्यूब ते मां अक्सर वीडियो ॾिसंदो रहंदो आहियां, ॾाढा सुठा लेक्चर्स ॾींदो रहंदो आहे ऐं सुठा इन जा ॾांव आहे ॻाल्हाइण जो ऐं शयूं रखण जो, फ़लसफ़े खे सुठे नमूने। हालांकि टफ मौज़ू आहे फ़लसफ़ो, जीअं हीअ आहे लिबरलिज़म, सेकुलरिज़म, नेशनलिज़म, मार्क्सिज़म, सोशलिज़म, कम्यूनिज़म, फाशिज़म ऐं पोस्ट मॉडर्निज़म। हिकिड़ा ॾुखिया मौज़ू आहिनि ॾाढा, जो इन खे सुहिणे नमूने पेश कंदड़ हिकिड़ो ॾांव आहे डॉक्टर तैमूर रहमान जो। तारीफ़ हिते करे वीडियो खे वधाइण खां अॻिते अर्ज़ु कंदो हलां, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट्स कंदा त वॾा वड़ त अञा लख लाइ साथियो जो मूंखे सपोर्ट करे रहिया आहियो। ऐं मूंखे हैरत आहे त मुंहिंजा व्यूज़ बि वधी रहिया आहिनि ऐं दोस्त ॾिसनि था पिया, पर कमेंट्स करण खां, लाइक करण खां लाराइनि था। अर्ज़ु कंदो हलां त इहा मूंखे सपोर्ट थी वेंदी अगरि लाइक कंदा हलंदा या कमेंट्स कंदा हलनि, छो त इहे चैनल जी ज़रूरत आहे, सब्सक्राइबर बि ज़रूरत आहे। पर हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे, केतिरे क़दुरु कामयाबु वियो आहे, अगरि कमेंट्स में ॿुधाईंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। किताब अॻिते वधंदे वीडियो खे, हीअ आहे नज़रनि जी कहकशां, जेको आहे सो डॉक्टर तैमूर रहमान जो किताब। लिबरलिज़म, सेकुलरिज़म, नेशनलिज़म, मार्क्सिज़म, सोशलिज़म, कम्यूनिज़म, फाशिज़म ऐं पोस्ट मॉडर्निज़म, इन्हनि ते असांजे दोस्त तैमूर रहमान ॻाल्हायो आहे ऐं प्रदीप गुलाब तर्जुमो कयो आहे। हीअ आहे तैमूर रहमान जेको तव्हांजे साम्हूं आहे। थोरो तारीफ़, सालनि खां वठी हिकु उस्ताद ऐं सरगम फ़र्द जी हैसियत सां मूं उहो महसूसु कयो आहे त जहिड़ो की माण्हुनि लिबरलिज़म, सेकुलरिज़म, डेमोक्रेसी, फाशिज़म, सोशलिज़म, नेशनलिज़म जहिड़नि मुख़्तलिफ़ सियासी इस्तिलाहनि खे इस्तेमालु कयो आहे, पर वटि उन्हनि जी असुलु माना ऐं हक़ीक़ी मफ़हूम गैर वाज़िब आहे। घणो करे उन इस्तिलाह जे सम्झण जी अणपूरी ऐं ॿुधल सुधल ज़रियनि खां वरिती इस्तेमालु कई वई आहे। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त इस्तिलाह सियासी तसवुर तौरु मुनासिबु छेद, चकास ऐं तरक़ीद बदिरां रवायती तौरु ग़लति माना में इस्तेमालु थींदा रहिया। कंहिं बि नज़रियाती या समाजी निज़ाम खे पहिरियों उनजी ताक़त ऐं ॻर खे सम्झण खां सवाइ उनखे बदिलण फतह करे नथा सघूं। जदलियाती वाधारे जो क़ानून आहे त कंहिं बि मामले में थीसिस जी नफ़ी सिर्फ़ु उनजे उपतड़ एंटी थीसिस जे साम्हूं अचण सां ई मुमकिन आहे, जेको उनजे अंदरां ई उभरी निकिरी थो। तंहिं करे दुनिया मौजूदु मदद खां तसवुर खां रद्द करण सां कोई फ़र्क़ु न पवंदो, पर मुस्बत ऐं सिहतमंद तसवुरनि खे सम्झण सां ई समाज हिकु ॾाके खां ॿिए ॾाके ताईं शऊर ऐं हिमायत तरक़ी करे सघंदो। मूंखे यकीन आहे त उहे सोशलिज़म आहे जेको पाकिस्तान खे मुआशी धोॿिड़ मां ॿाहिरि कढी सघे थो। वला आलम, इन लफ़्ज़नि सां इख़्तिलाफ़, छो त मूं वटि दलील आहिनि। हीअ किताबु मार्केट में नओं आयो आहे ऐं जेको आहे सो तव्हांजे साम्हूं थोरो तारीफ़ इन जो। हीअ मार्केट में असांजो प्रदीप गुलाब नौजवान लेखक, स्कॉलर, पेशे लिहाज़ खां अंग्रेज़ी उस्ताद, संदसि जनम 12/10/98 तां गुलाब सेगवा जे घर में थरताक ज़िले ॻोठ धर्मवीरी में थियो। प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिलु करण खां पोइ हायर सेकेंडरी ते मिठी शहर जे पढ़ियो, जंहिंखां पोइ हिन सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज ऐं लिटरेचर मां ग्रेजुएशन कई। साॻिए ई शोबे में हिन वक़्तु लिटरेचर में एमफिल करे रहियो आहे। ग्रेजुएशन खां पोइ हिकु उस्ताद जी हैसियत सां अंग्रेज़ी सब्जेक्ट स्पेशल तौरु ख़िदमत सरंजाम ॾेई रहियो आहे। नंढपिण में रसूल बख़्श पलीअ जे रहनुमाई बि अवामी तहरीक जे रहनुमा सुजागबाद तहरीक सरगर्म रहियो। सो नौजवान जी महिनत केतिरी क़दुरु भली आहे, छा आहे, पढ़ी पोइ राय ॾिबी। बाक़ी फ़िलहालु त मां बि तव्हां वांगुरु नओं किताबु वठी आयो आहियां, हाणे पढ़ी पोइ ताज़ो किताबु आयो आहे, हिन इदारे वटि मिले थो, नंढनि वॾनि सॼी सिंध में पियो आहे। अर्पना ही ख़ासि अहमियत रखंदी आहे। हीअ किताबु अर्पिया थो पंहिंजे बाबा गुलाब राय मेघवाड़ जा पंहिंजे इलाइक़े जे मिसकिन माण्हुनि खे बुख बधाइण, ऊंदाही गार मां कड़ी रोज़गार जी आप लाइ रोशनी जहिड़े झलमलाईंदड़ शहर कराची शाहरूं ॾसियूं अॻुवाणी ऐं रहनुमाई कई। अम्मा भामा मेघवाड़ जा बाबा जे विछोड़े खां पोइ औलाद खे सादगी सबूत जा सबक़ सेखारे वॾो कयो, धरती सां मल्हाइण जो मौक़ो ॾिनो। थैंक यू अदा। डॉक्टर तैमूर रहमान लफ़्ज़नि वॾो थी नथो पढ़ी सघां। बाक़ी हीअ जेके मौज़ू आहिनि, लिबरलिज़म छा आहे, ऐं लिबरल छो न आहियां, सेकुलरिज़म छा आहे, क़ौम परस्ती, मार्क्सिज़म छा आहे, सोशलिज़म कम्यूनिज़म में फ़र्क़ु, फाशिज़म छा आहे, ऐं पोस्ट मॉडर्निस्ट छो न आहियां। वरी ॿियो साॻियो ई छा इस्तिलाह हुन जो तारीफ़, क़ौमी सवाल। हर लेफ्ट जो माण्हू फ्री गिरी क़ौमी सवाल ते ईंदो आहे ऐं उते मुंझाए माण्हुनि खे
बीह रहंदो आहे, पोइ अॻिते दग न ॾेई सघंदो आहे। इहा हिते तैमूर रहमान छा कयो आहे छा न कयो आहे, त उहो वरी पाण पढ़ी पोइ वरी राय रखबी, ज़रूरु रखबी, पोइ राय ॾिबी। बाक़ी हीअ किताबु तव्हांजे साम्हूं आहे, मार्केट में पियो आहे। 33% सां हीअ इदारो ॾींदो आहे, वधीक कोन ॾेई सघंदो, या 30%, एतिरो ई तव्हांखे मार्केट में मिली वेंदो। ॿियो आहे किताबु सुराही जी सोब, द कॉन्क्वेस्ट ऑफ हैप्पीनेस, बर्टन रसल जो। बर्टन रसल नफ़्सियातदान वॾो माण्हू, हिन जा इलाही किताब सिंधी में पिया आहिनि। ग़ुलाम अली चन्ना हीअ हिनखे तर्जुमो कयो आहे। हिन इदारे जी हिकिड़ी आहे ॾाढी जेको आहे सो ख़राबु आदत आहे, त किताब जा टाइटल बेकार ठाहींदो आहे। टाइटल में मज़ो न हूंदो आहे, पोइ वरी ॾुखियाई थींदी आहे। साईं ग़ुलाम अली मिठल चन्ना, जनम 44 वफ़ात 1/10/2015 तज़ी हवा सां अलाह सुण रखड़े कहानीकार सगाए मुतरजम तौर बुनियाद जज़्बाती फ़िक्री लारा चढ़ा किताब शक में सेड़े आम और ख़ासि अॻियां पेश कंदो रहियो आहे। सिंध बोर्ड जे 6 किताब छॾ जमहूरी ॾे झाट, छॾ झोरे ॾे झाट, चूंड बहाकन नफ़्सियाती छेद, फ़तेहमंदी जी वाह वाट, नफ़्सियात ज़िंदगी, ख़त में उस्ताद मोहम्मद इब्राहिम जोज सां थियल अदबी ख़तो किताबत, तकीरूं, शागिर्दनि अॻियां कयल ख़ासि आरायूं, कूंज कहाणियूं। तव्हां बि गुज़र सदी अज़ीम दाहिर जी ख़ासि रसल जी 2 फरवरी जी कामयाबु किताब त कान सिंध ॿोली असां शुरू कयो। सो साथियो हीउ थोरो अॻिते हिन जो तारीफ़ ग़ुलाम अली चन्ना जो हीउ किताबु ॿियो दफ़ो शाया थियो आहे, एतिरी हिन में मक़बूलियत थी वई आहे। नफ़्सियात ऐं फ़लसफ़ो एतिरो कामयाबु वियो आहे जो हिनखे ॿीहर छपियो आहे। पहिरियों 2005 में, वरी 2000 इदारे खां कॉल करे घुराए सघो था। हीउ इदारो उमेद आहे अधु क़ीमत ते किताब ई ॾींदो, छो त मां पाण 50% ते लाड़काने मों ई वरितो आहे। हीउ जेको आहे सो अर्पण आहे सिंध नौजवाननि जिन जे देश जी तामीर, तरक़ी, मुस्तक़बिल जो दारोमदार, जिन खे अॻिते हली क़ौमी ज़िमेदारी खे संभालणो, पेश ईंदड़ हर मामले खे मुंहुं ॾियणो आहे, जिन जे ॾांहुं देश ऐं देशवासियुनि जूं आईंदे लाइ सुठियूं उमेदूं वाबस्ता आहिनि। बिल्कुलु ग़ुलाम अली साहब, हीअ कुझु चैप्टर्स आहिनि जिते जेको आहे सो आहे सुराही, ॿाहिरनि ऐं गम, अॻु कढी वञणु, बेज़ारी, वलवलो, थक, मसहाइप ऐं हसद, गुनाह जो अहसासु, ॾुख पहुचण जो जुनून, आम राय जो ख़ौफ़, छा हींअर बि सुराही सुकुन हासिलु करणु मुमकिन आहे। हैप्पीनेस, सुराही माना हैप्पीनेस, ख़ुशी, ज़िंदगी सां दिलचस्पी, मोहबत में ख़ानदान, गम, गैर ज़ाती दिलचस्पियूं, कोशिश ऐं कनात, ख़ुशबाश इंसान। बर्टन रसल 20 सदी जो अज़ीम फ़लसफ़ी, रियाज़ीदान, अदीब, दानिश्वर, इंसान दोस्त फ़र्द आहे, जंहिंखे हमगीर शख़्स जो मालिक चइजे त को वधाक न थींदो। बर्टन रसल 20 सदी में बता हिकु नवाब ख़ानदान में पैदा थियो। तो हीउ जेको आहे सो असांजो साथी किताब तव्हांजा ॾाढो ॿई उमेद तव्हांखे पसंदि आहे। अगरि वीडियो सुठी लॻे त लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कमेंट्स कंदा त लख लाइक दोस्तो, तव्हांजी महिरबानी, ई सपोर्ट कंदा रहो।